नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं मिशा रसूम रो अया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। गुज़िरियल राति फितने खान जो बयान ॿुधो जंहिंसां पूरी क़ौम ॾुखारी थी आहे। इक़्तिदार ख़ातिर कंहिं बि शख़्स खे एतिरो बेचैन नाहे ॾिठो। इमरान खान जे मैंडेट जो सोग मल्हाए पियो, उहो जाली मैंडेट हो। हू इक़्तिदार जी शुरूआती 3 ॾींहंनि में नाकाम रहियो। न्याज़ी चई रहियो आहे त मुल्क खे 3 टुकरनि में विराईंदो। इमरान खान पंहिंजी नाकामियुनि जो बार मुल्क ते उछलाए रहियो आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। पेशावर हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान खान जी गिरफ़्तारी खां अॻुवारी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत जो इमरान खान खे 50,000 रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम। 3 हफ़्तनि जी ज़मानत ॾियूं था। जेकॾहिं ॿीहर मसइलो थियो तव्हां अदालत अची सघो था। चीफ जस्टिस पेशावर हाई कोर्ट जस्टिस केसर रशीद जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस के हमाद अज़हर ऐं असद कैसर के गिरफ़्तार करण खां रोके वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट 50,000 रुपयनि जे मुचलकनि एवज़ पीटीआई अॻवान हमाद अज़हर जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी इमरान खान जे मुल्क टुटण वारे बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चवे थो इमरान न्याज़ी मुल्क ख़िलाफ़ धमकियूं ॾेई रहियो हो। हू पंहिंजे सियासत करे हदूं न उरांगे। इमरान खान मुल्क खे विरहाइण वारी सियासत जी हिम्मत न करे। इमरान खान अवामी उहिदे लाइ नाअहल आहे। संदसि ताज़ो इंटरव्यू उन जो सबूत आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी इमरान खान जे बयान जी मज़म्मत चवे थो को बि पाकिस्तानी मुल्क जा टुकड़ा थियण जी ॻाल्हि नथो करे सघे। पाकिस्तान क़यामत ऐं शाद ऐं आबाद रहंदो। इमरान खान बहादुर थी पंहिंजे पेरनि ते बि सियासत करणु सिखे। हीअ ज़बान हिकु पाकिस्तानी जी न पर मोदी जी आहे। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह जो इमरान खान जे बयान ते रद्द अमल। ख़ुर्शीद शाह चयो आहे त पाकिस्तान जा न पर इमरान खान जी सियासत जा 3 टुकड़ा थींदा। अॼु पीटीआई सरबराह खुली करे साम्हूं आयो आहे। आइन टोड़ींदड़ अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जो बयान मज़म्मत जोॻो आहे। इमरान खान ऐं उन जे साथियुनि आइन जी भञकड़ी कई आहे। आइन जी भञकड़ी करण ते कार्रवाई थियणु घुरिजे। सूबाई वज़ीर सईद गनी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बहाउद्दीन ज़करिया एक्सप्रेस में औरत सां ज़्यादती वाक़े जो नोटिस वरितो। वज़ीर आज़म तरफ़ां औरत खे मुकमिल तौर इंसाफ़ फ़राहम करण जी हिदायत। वाक़े में मुलज़ जवाबदारनि खे सज़ा ॾियण जो बि हुकुम। नून लीग अॻवान हनीफ़ अब्बासी वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन तौरु इस्तीफ़ा ॾेई छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट हनीफ़ अब्बासी खे ख़ासि मुआविन तौरु कमु करण खां रोकियो हो। हनीफ़ अब्बासी पंहिंजे इस्तीफ़ा वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॾांहुं माणे छॾी। वज़ीर आज़म ऑफिस हनीफ़ अब्बासी जी इस्तीफ़ा जी तस्दीक़ करे छॾी। कराची जे जेल चौरंगी वटि सुपर मार्केट खे लॻल बाहि ते 24 कलाक गुज़रण बावजूदि ज़ाब्तो न आयो। पाक नेवी जी फायर ब्रिगेड गाॾियुनि समेत सॼे शहर जूं फायर ब्रिगेड गाॾियूं बाहि ते ज़ाब्तो आणण रुधल। सुपर मार्केट खे बाहि लॻण सबबि करोड़ रुपयनि जो सामान सड़ी रखियो वियो। डोकरी में हफ़्तो अॻु नौजवान तुफ़ैल जुनेजो जी मुबैना क़तल नओं रुख़ इख़्तियार करे वरितो आहे। मुबैना तौरु क़तल थियल तुफ़ैल जुनेजो जे साथी नसरुल्ला पठान जो मुबैना वीडियो बयान साम्हूं अची वियो। नसरुल्ला पठान चवे थो तुफ़ैल खे क़तल न कयो वियो हो पर ख़ज़ाने जी ॻोल्हा दौरान ड्रिल मां करंट लॻण सबबि फ़ौत थियो आहे। वीडियो बयान जारी कंदड़ नसरुल्ला पठान पुलिस वटि पहुची वकील मार्फत गिरफ़्तारी पेश करे छॾी। सिंध हाई कोर्ट सखर बेंच नारी फहमीदा लाशारी खे बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत जो DIG सखर खे 13 जून ते नारी खे बाज़ियाब कराए पेश करण जो हुकुम।
शिकारपुर जी अदालत चर्च रखण जो साबित थियण ते जवाबदार खे उमर कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार बख्शल जतोई खे 15 किलो चर्च रखण ते उमर कैद 10 लाख रुपया दंड जी सज़ा ॿुधाई वई। जवाबदार खे 1 साल अॻु स्टोरेंज पुलिस ठारूपुर वारे इलाइक़े मां गिरफ़्तार कयो हो। गुड्डू बैराज वटि पानी जे वहकरनि में लात वारो सिलसिलो रुकिजी न सघियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान गुड्डू वटि 6200 क्यूसेक लात रिकॉर्ड। गुड्डू वटि मथां वहकिरो 55776 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। गुड्डू बैराज वटि हेठां वहकिरो 46600 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कक्कड़ में 1.5 महीनो अॻु मुबैना आपघात कंदड़ नारी निर्मा शाही जी सेकेंड सिविल जज के.एन. शाह जी निगरानी में क़बरकुशाई कई वई। कक्कड़ पुलिस ऐं डॉक्टरनि जी टीम मक़तूला नारी जे जिस्म जा जुज़ा वरिता। नारी जे भाउ जावेद शाही भेण जे मुड़ुसु फहाद मताणी ते क़त्ल जो ॾोहु साबित कयो। जाफराबाद वेझो चाइना कैंप वारे इलाइक़े में फायरिंग, 1 ॼणो क़तल। पुराणे तकरार तां फायरिंग में मोहम्मद अमीन मारिजी वियो। जेकबाबाद वेझो ॻोठ करम अली पंवर जे रहवासियुनि जो मक़तूल जो लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त मक़तूल गोहर पंवर जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पिरियालो भरिसां ओढा बिरादरी जी 2 धुरियुनि में ज़मीन जी मालिकीता जहिड़ो फायरिंग। नौजवान क़त्ल ॻोठ कलंदर बख्श ओढो में धुरियुनि में फायरिंग दौरान अरबेलो उर्फ भूरल मारिजी वियो। घोटकी वेझो सिंध दरिया में बुॾी वियल नींगर जो लाश हथ। 2 कलाकनि जी ॻोल्हा बाद नींगर मोहम्मद सचल जो लाश ॻोठाणा नात करे वरितो। सिजावल में कराची रोड ते सुजुकी ऐं कोस्टर में टक्कर, 10 मुसाफ़िर ज़ख़्मी। हादसे जे ज़ख़्मियुनि खे सिजावल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 2 ॼणनि जी हालत गणती जोगी। लाड़काणे वेझो गेबीदेरो रोड ते 2 मोटरसाइकिलुनि में आमू साम्हूं टक्कर, 5 ॼणा ज़ख़्मी। ऐं भिरिया रोड मां नींगर गुज़िरियल ॾींहं खां पुरस्कार नमूने गुम। कुंभ वेझो बि ॻोठ जान मोहम्मद तुमराणी जा रहवासी 2 नींगर गुज़िरियल ॾींहं खां गुम। नींगर मोहम्मद अरसलान ऐं ज़ुएब तुमराणी जो को बि पतो न पइजी सघियो। संदन वारस परेशान।